पढ़ाई के वक्त में पढ़ाई दे तवज्जो हुजे, पढ़ाई के वक्त में पढ़ाई दे तवज्जो हुजे। काफ़ी स्टूडेंट शागिर्दनि जा मैसेज आहिनि त असांजी पढ़ाई में दिलचस्पी छो न आहे ऐं असां जेका राति खां वठी महिनत कयूं था, सबक यादि कयूं था, वरी सुभाणे ते उहो असां खां विसरी थो वञे। सभ खां पहिरियों त मुंहिंजो लफ़्ज़ यादि रखिजो, जंहिं बि शइ जी तयारी कयो न, उन तयारी करण खां पहिरियों ॿिनि ॻाल्हियुनि खां तव्हां परे थी वञो। हिकु मोबाइल खां, ॿियो संगत खां। संगत उहा हुजे जेका तव्हांजी क्लास फैली हुजे, उन्हनि खां रस्ता वठो, हिक ॿिए खे रस्ता ॾियो। मोबाइल जो घटि यूज़ कयो। सोशल मीडिया जा इहे एॾे ख़्याल गेम में जंहिंमें बि अगरि कहिड़े बि मसइले में फाथल आहिनि, उन खां किनारो इख़्तियार कर, पंहिंजो फोकस तालीम ॾे, पढ़ाई ॾे ॾे। ऐं ॿियो कमु जंहिंजे लाइ तुंहिंजो सबक़ विसरी थो वञे, राति जो यादि करे थो त सुबुह जो उस्ताद जी आॾो बाज़ार थो खाए, हिकिड़ो लफ़्ज़ यादि रखिजे। हेॾे ॾिसो न, राति जो सुम्हण खां पहिरियों मां जेके ॻाल्हियूं कया थो इन ते अमल कजांइ, फ़ाइदो वठिणो थी इन अमल कजांइ। ख़ुदा जो कसम, मां कसम खणी ॻाल्हि थो ॿुधाए, हे यकीन करे कोई माई जो लाल तव्हांखे हीअं लेक्चर न ॾींदो। अमल कयो त ख़बर पियो न त वाक़ई शेख ज़ुबैर सचो आहे या कूड़ो आहे। अमल कयो न। तुर्की शोला आहिनि न, तुर्की शोला, तुर्की शोला 5 दाणा, शबी न 5 दाणा, इहे पाणी में राति जो कचा भिॼाए रख, तुर्की शोला। ऐं राति जो सुम्हण खां पहिरियों सरियां जो तेल मथे ते लोंदड़ियुनि जे पासे ॾांहुं ज़ोर सां हणंदो कर, सरियां जो तेल पोएं पासे ॾांहुं बि ऐं लोंदड़ियुनि जे पासे ॾांहुं बि, सॼे खॿे पासे ॾांहुं राति जो इहो हणी सुम्ह। ऐं सुबुह जो निंड मां उथ फजर जे टाइम ते, निंड मां उथ फजर जे टाइम ते, सिज खे निंड मां तूं उथारजांइ, सिज तोखे निंड मां न उथारे। जीअं कामयाबु थियणु चाहे थो, हिकु स्टार बणणु चाहे थो, लकी बणणु चाहे थो, लकी, ख़ुदा जो कसम इहो अमल करे ॾिस। जेकॾहिं कामयाबु न थिए तूं मूंखे बाद में चइजांइ। भले पोइ चाहे यूनिवर्सिटी जो हुजे या कहिड़ो बि शागिर्द हुजे, मां सभिनीनि खे इहो लेक्चर ॾियां थो, इहो अमल करे ॾिस। 5 दाणा तुर्की शोला राति जो विझाए रख, फजर जे टाइम ते उथ, सभ खां पहिरियों ॿियो कुझु बि न, पाणी जो फुल गिलास बि न, अधु गिलास पी, अधु गिलास पी, वज़ू करे उथ, नमाज़ जी तरफ़ वञ। सुबुह फजर जी निमाज़ खे ईअं सम्झ जेकॾहिं मां निमाज़ न पढ़ंदुमि मुंहिंजो ॾींहुं सॼो बुरो गुज़रंदो। फजर जी निमाज़ में अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम उहा ताक़त रखी आहे जंहिंमें अल्लाह पाक तो फरमाए अस्सलातु खैरुम मिनल नौम, निंड खां बहितर थी निमाज़। फजर जी निमाज़ खे ईअं सम्झ मां न पढ़ंदुमि मुंहिंजो सॼो ॾींहुं ख़राबु गुज़रंदो। नमाज़ पढ़ी क़ुर पाक खे खोल, क़ुर पाक जो दौर कर ऐं वापसि अच घर। उहे तुर्की शोला जेके राति जो भिॼाई न, कचा शोला, उहे जेके राति जो भिॼाए रखिया, इहे तूं 5 ई पाणी मां कढी 5 ई वात में विझी उनखे एतिरो चॿाड़ सफ़ा जीअं अटो थी वञे त पोइ उनखे गीत ॾे। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां खण वारी किताब खे तूं यादि कर। तूं वञ स्कूल जी तरफ़ तोखां विसरी वञे, तूं मुंहिंजे पेज ते लख लानत जो स्टेप हणी छॾिया। मां रब जी ज़ात जो कसम दावा सां थो चवां, कंहिंजी माइरुनि जा बछड़ा आहियो। मां उन्हनि खे वालिदेन खे बि अॼु हिदायत थो ॾियां त पंहिंजी औलाद खे इहा तरबियत ॾियनि। राति जो तुर्की शोला 5 दाणा विझनि ऐं उन्हनि खे फजर जे वक़्त में उथारनि। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां फजर जी निमाज़ बि लाज़िम आहे। निमाज़ तव्हांखे हिकु ॿियो बि फ़ाइदो ॾिए थी, जेका तव्हांजे जिस्म जी माना रतन इहा लोंदड़ियुनि ताईं पहुचंदी आहे, दिमाग़ ते पहुचंदी आहे। रत पहुचणु दिमाग़ ते लाज़िम आहे। मेॼाले ते जिस्म जी रत लाज़िम पहुचाईंदा कयो, उहा सजदे जे ज़रिए ते पहुचंदी। उहा फजर जो तूं लाज़िम वञजांइ, इन में अलाह खां पंहिंजो नसीब बि वठिजांइ, रब पाक तोखे पंहिंजी कामयाबी जो नसीब रिज़्क़ बि अता कनि। यादि रखो हे जान, हाणे सोचींदो हूंदो अलाह मूंखे कीअं नसीब ऐं रिज़्क़ ॾिनो। बाबा इहो तुंहिंजो जमा थो थिए, एट टाइम जेको एॾो ॾुखियो वक़्तु ईंदो उन में सभु अलाह तोखे गॾु करे बि ॾींदो। घबराइनि न। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। तव्हां इहे कम करे ॾिसो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी मंज़िलुनि ते कामयाबु न थियो ऐं न पहुचो, तव्हां मूंसां जहिड़ी मणे वतादी कजो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।